बाक़ी जेको ईंदो न ताईं असांखे हथ अची वियो त पोइ वरी उहो सुतल हूंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी दादा IG साहब जे हुक्मनि ते पूरे सिंध में ऑपरेशन थी रहे थो, निजात बहिराण ऑपरेशन। उन्हीं जी कई में SSP साहब असांजो खैरपुर डॉक्टर समीला सुमरो साहब पूरे ज़िले में क्रैकडाउन करायो आहे, जेके असां मुख़्तलिफ़ जायुनि ते रेड कयूं था, जेके पंहिंजो ॾोहनि जी दुनिया छॾे या के पंहिंजो जेके खूननि में पंहिंजो उन में आहिनि उनखे सिलसिलो उहे ॾिसनि था। असांजे SSP साहब जी पॉलिसी वाज़े पॉलिसी आहे त जेको ॾोहारी हथु अचे थो त उनखे बाहिफ़ाज़त वञी कोर्ट में पेश कयो ऐं उन ते ॿियो केस दाख़िल न कयो ऐं पंहिंजो उनखे कंहिं बि तकलीफ़ में न अचनि ऐं उनखे पंहिंजो कोर्ट सां रुजू कनि। जी पोइ इन जे करे अॼु इहो पेश थियो आहे। असांजे SSP साहब जी पॉलिसी ॾिसी, वाज़े पॉलिसी ॾिसी, दलील वल्द ग़ुलाम हैदर ज़ात गोपांग इन ते 2-3 केस आहिनि खूननि जा, 2 खां 3 उहे ॾिसूं था, चेक करे था वठूं। इहो अॼु पाण असां वटि पान मुरादो पेश थियो आहे। पंहिंजो रूपोशी ज़िंदगी को बेज़ार थी असां वटि अॼु पेश थियो आहे। जी सर, असांजो वाज़े पैगाम असांजो SSP जो वाज़े आहे डॉक्टर समीला साहब जो त बाबा ॾोहारी सां बिल्कुलु रिआयत आहे। उहे अची जेकॾहिं असां वटि पेश थियनि, जेकॾहिं न थिबा त पंहिंजो उन्हनि ते सख़्त खां सख़्तु कार्रवाई कई वेंदी। जी।